सिंधी संगत तरफां असांजी इहा कोशिश आहे त सिंधी ॿार जंहिं बि स्कूल में पढ़े थो उनखे उते सिंधी सब्जेक्ट ज़रूरु पाढ़ियो वञे। अंडर न्यू एजुकेशन पॉलिसी असांखे पंहिंजे ॿारनि खे सिंधी सब्जेक्ट ज़रूरु सेखारणु खपे ऐं इन सिलसिले में मां मिली हुअसि छत्तीसगढ़ जे एजुकेशन मिनिस्टर सां ऐं उन असांखे ॾाढो सुहिणो पंहिंजो रिएक्शन ॾिनो, साथ ॾियण जो वाइदो कयो। मिस्टर आनंद कुकरेजा ऐं अजय कुकरेजा जेके उते जा कांग्रेस जा कार्यकर्ता आहिनि उन्हनि असांखे इहा मीटिंग अरेंज करे ॾिनी हुई। इन खां सवाइ 24 ऑगस्ट ते मां मिलियसि भोपाल में मिस्टर परमार सां जेको एजुकेशन मिनिस्टर आहे MP जो, ऐं उनखे इहा ई रिक्वेस्ट कईसीं त तव्हीं पंहिंजे पॉलिसी में पंहिंजे स्टेट में इहा पॉलिसी लागू कयो त जेको ॿार सिंधी आहे उनखे सिंधी सब्जेक्ट ज़रूरु पाढ़ियो वञे। टीचरुनि जो ख़र्च असीं भरे ॾींदासीं, पर इहो कमु जल्द में जल्द शुरू थियणु खपे, छो जो मध्य प्रदेश जी सरकार न्यू एजुकेशन पॉलिसी खे लागू करे छॾियो आहे। त अचो कोशिशि करियूं, जुदा जुदा एजुकेशन मिनिस्टर सां मिलूं ऐं उन्हनि खे वेनिती कयूं त असांजे ॿारनि खे सिंधी सब्जेक्ट लाज़िम पाढ़ियो वञणु खपे हिन साल खां। अचो त करियूं शुरूआत, वधायूं पंहिंजी ॿोलीअ खे। जय झूलेलाल।